हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु राजा हुओ, उन जो तमामु सियाणो, ईमानदार, धर्मात्मा ऐं मञता वारो वज़ीर हुओ जंहिंजो नालो बिरछू हुओ, जो हमेशह राजा जी भलाई, राज जी भलाई, प्रजा जी चङाई जो ओनू रखंदो हुओ। राजा हिन ते ॾाढो प्रसन्न रहंदो हुओ। हिन जी हल्दी बि घणी हूंदी हुई। ॿिया वज़ीर इहो ॾिसी सड़ंदा हुआ। आख़िर सभिनी वज़ीरनि साज़िश कई त हिन खे त कढायो वञे, पोइ प्रजा खां दल लुटे ऐं रिश्वतूं खाई ख़ूब मज़ा माणजनि। सभई होशियार त हुआ, सो आख़िर हिकु साज़िश कयऊं त माण्हुनि में बग़ावत फैलाइजे। राजा जे बरख़िलाफ़ कंहिं राजा खे चऊं त हमिलो करे ऐं राजा खे चइजे त बिरछू लश्कर वठी वञे साम्हूं थिए। आख़िर भरिसां रहंदड़ हिकु नंढे राजा खां हमिलो करायऊं। राजा खे चयऊं त साईं, असीं त अॻु में ई अनेक दफ़ा जंगियुनि में विया आहियूं ऐं हाणे दुश्मन बि ज़बरदस्त आहे, सो छो न बिरछू मोह ॾेई सघंदो, इन खे ई मोकिलियूं। असांजी बात ई कान्हे। राजा खे हिननि जी कोपट जी त का बि सिद्ध कान हुई, इन करे संदसि सलाह क़बूल कयऊं। बिरछू बि हुकुम पाए मुक़ाबिलो करणु वियो। जल्द ई वज़ीरनि बादशाह खे कूड़ करे चयो त साईं, जंग में बिरछू त माराजी वियो आहे। राजा बि एतबार कयो। होॾां बिरछू त जंग खटे अचण ते हुओ त ॿिया वज़ीर अॻु में ई राजा खे ॿिए तरफ़ उन तरफ़ शिकार जो बहानो करे वठी विया। बिरछू राजा खे ईंदो ॾिसी खेसि मिलण लाइ अचणु लॻो, पर वज़ीरनि हिकु ॿिए खे पठाए बादशाह खे चयो त साईं, हीउ बिरछू त भूत थी पियो हले ऐं ॾिसो त घोड़े ते चढ़े पियो अचे पाण पार। सभई वज़ीरनि हिन खे भूत भूत करे कोठणु लॻा, चवणु लॻा। बादशाह हैरान थियो, पर हिननि जे कुपट ऐं बेद जो को बादशाह खे ख़्यालु कोन हुओ ऐं ब्रह्मजी हिननि ते एतबार कयई। बिरछू सम्झी वियो त इहा वज़ीरनि जी चाल आहे ऐं बादशाह बि ब्रह्म में फासी वियो आहे। ख़्यालु आयसि त मूं सभु सुख वरिता आहिनि, सो घरु नथो वञा। राजा बि दिलि न ॿधी, सो वञी वन में तपस्या करणु लॻो ऐं मन ईश्वर जे ध्यान में लॻायई। राजा खे हेकारी पक थी त बराबरि बिरछू भूत थी पियो आहे, बिरछू त वॾो ऋषि थी पियो आहे। वार वॾा थी आयासि, बदन ते रुगो वणनि जूं खिलूं ऐं हिकु लंगोटी होंद हुअसि। थोरनि ॾींहंनि खां पोइ राजा खे वरी वज़ीर उन तरफ़ शिकार करणु वठी आया। बिरछू खे प्रेम हुओ त राजा सां मिलां, पर वज़ीर पिया राजा खे भरमाइनि त ही भूत आहे। पंहिंजे वेझो बि अचणु न ॾिनऊंसि। मतिलबु त राजा वहम में पइजी वियो, भ्रांति में पइजी वियो। इहा तॾहिं निकिरी सघे थी जॾहिं को समर्थ पुरुष खेसि यकीन कराए त ही बिरछू मुनश आहे, भूत न आहे। यथार्थ ज्ञान सां ई अहिड़े क़िस्म जी भ्रांति दूर थी सघे थी। डाउट, सेल्फ डाउट, अहिड़े क़िस्म जो ज्ञानी पुरुष ई दूर करे सघनि था। साॻियो इहो ई हाल असांजो बि आहे। असांजो आत्मा त दिव्य पुरुष आहे, उनखे असीं जाति, ब्राह्मण, खेत्री वग़ैरह वर्ण वार या थुल्हो, सन्नो, बीमार, तंदुरुस्त वग़ैरह मञी वेठा आहियूं। ईअं न था सम्झूं त ही गुण ऐं दुनियावी नाता सभु शरीर जा आहिनि ऐं आत्मा खां निरालो, परे ऐं असंग न आहे असांखां। इहो भ्रम तॾहिं दूर थींदो जॾहिं समर्थ गुरुदेव खां ज्ञान प्राय मन ऐं ॿुधी ईश्वर में लॻाए दृढ़ कबा। चओ जय सियाराम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो जेतिरो थी सघे। अगरि तव्हांखे असांजूं पुराणियूं कथाऊं ॿुधण जूं इच्छा आहे त असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं लाभ प्रायो। इन जी लिंक तव्हांखे कथा जे हेठां मिली वेंदी ऐं महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे
सब्सक्राइब कयो ऐं असांजी वीडियो खे लाइक कयो जीअं असांखे मोटिवेशन मिले असीं पंहिंजी कम खे कंटिन्यू कयूं। जय सिया राम।